बरसा यूसुफ डायरी मोरी बरसा पंजो रोड़ी केनाल के 15 डी अग गारो लगो उन जे मुतासिरीन जो जेको अज मुख्तियारकार नुशरो फिरोज राशन विराए रहियो आहे मुतासिरीन में हाणे अचो त हिननि मुतासिरीन खां पुछो हिननि जो छा चवणु आहे। साईं ॻाल्हि इहा आहे त जेको बि ही गारो पियो आहे 15-20 ॾींहं में जेके ही ग़रीब मज़दूर हारी ॾिसो था हिन कंहिंखे बि माण्हुनि खे कोन मिलियो। हक़ीक़त में त इहो माण्हू हिन घारे जे मुढ में इहे आहे जेके ॿुॾा आहिनि जिन जा घर लुड़िया आहिनि जिन जी का शइ कान बची आहे इनखे कोन मिलियो आहे। हींअर जेको कमु पियो हले इहो टेलीफोन जे ज़रिए पियो हले ऐं पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियनि। जेको AC साहब ऐं DC साहब कमु हलायो उहो बहितरीन तरीक़े सां कमु हलियो आहे। जेको अॼु मुख्तियारकार साहब जिन कमु पिया हलाइनि इहो पियो हले टेलीफोन जे हिसाब सां ऐं सिफ़ारिशुनि जे हिसाब सां। हिते फोर्स घुराए माण्हुनि खे प्रेशर वाइज था कनि ऐं माण्हुनि खे धिकार ॾियनि। कंहिं माण्हू जी इज़त न आहे। जेको SP साहब कमु कयो या DCO साहब कयो SP नौशरो कयो DCO नौशरो कयो या SP नवाब शाह कयो ऐं कमिश्नर साहब कयो इहो बिल्कुलु बहितरीन कमु कयो। हींअर जेको अॼु कमु हलियो आहे मोर खां 21 ते ये बिल्कुल ना इनलीगल कम आहे। कंहिं ग़रीबनि खे हक़ न मिलियो आहे। राशन तक़सीम करे पियो टेलीफोन ते साईं तव्हांखे न मिलियो साईं मूंखे मिलियो आहे हारनि ग़रीबनि मज़दूरनि खे कंहिंखे न मिलियो आहे। छा मूंखे का बुख कान्हे का मूंखे अलाह ताला पंहिंजो गंज ॾिनो आहे। बनी ॿुॾी वई सॼी ज़िंदगी मां त कोन आहियां ॿुॾल मूंखे अलाह पंहिंजो गंज ॾिनो आहे पर हारी ग़रीबनि खे कुझु न मिलियो आहे। जेके मज़दूर आहिनि जेके परियो था कनि जेके पघार जो पसीनो था लोड़ीनि जंहिंजा मच्छर बचनि में सुता पिया आहिनि उनखे का शइ न मिली आहे। यूसी मसर जो आहे हिते सुबुह खां वठी बीठो आहे। जेके बि मुतासिर थिया आहिनि उन्हनि खे कुझु बि न मिलियो आहे। जेके न आहिनि मुतासिर उन्हनि खे मिलियो आहे उहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियनि था ॿियनि खे नथा ॾियनि। इहे सुबुह खां वठी हिते इन लाइ बीठो आहियां। ऐं जेको बि आयो आहे पंहिंजी मनमसे लिस्ट सां या चोरी माल वञे पियो या त उन्हनि खे उन्हनि माण्हुनि खे मिलियो आहे जेके मुतासिर न थिया आहिनि जंहिंजो हिकिड़ो जिरेब न ॿुॾो आहे। जिते हिते घर रहिया आहिनि ग़रीब असांजे हारियुनि जा उन्हनि खे कुझु बि न मिलियो आहे। हर सभु कुझु ॿियनि खे उन्हनि खे का शइ न मिली आहे। हीअ तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि इहे सभु जेके आहिनि इहे सभु वीचारा मुतासिर आहिनि। ज़ाती सुञाणो था उन्हनि खे वाइस चेयरमैन घर घर अचूं था वञूं था उनखे सुञाणो था। जेके माण्हू असीं हिते ॾिठा बि न आहिनि UC में उन्हनि खे मिले थो। उन्हनि लाइ इहो सभु उहे वठी विया आहिनि जेके वीचारा सफ़ा ग़रीब अबोज आहिनि उन्हनि खे नथो मिले हिते। जीअं त हींअर असां मुख्तियारकार साहब सां ॻाल्हाईंदासीं हुनजो छा चवणु आहे हिन जेका आहिनि राशन मनपसंदि असांखे अॻु में इहो डाउट हुयो त माण्हू असांखे चवंदा त जेका आहिनि पॉलिटिकली विरायूं पंहिंजे माण्हुनि जे घरनि में वञी विरायूं इन करे असां ॻोठी न वियासीं। इन करे हूअं असांखे माण्हुनि खे घर घर वञी पुॼाइणो हुयो। उनजे असां कैंपी ते रेस्ट हाउस इरीगेशन ते रखी थी अची काई मनपसंदि न आहे काई हिते पार्टीबाज़ी न आहे। मेरिट ते मूंखे का बि ख़बर न आहे त भाऊ कहिड़ी पार्टी जो माण्हू आहे भाऊ कहिड़ी पार्टी जो माण्हू आहे मूं कंहिंखे बि कोन पियो सुञाणा। जेकॾहिं असांखे मनपसंदि माण्हुनि खे ॾियणो हुजे या त असां वञी घर घर पुॼाए अचूं हा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। पुलिस खे असां को बि माल न ॾिनो आहे कंहिंखे बि न ॾिनो आहे कटो असां माण्हुनि खे ॾिनो आहे। उहो पुलिस वारनि जा जेकॾहिं मिट माइट के मुतासिर हूंदा उन्हनि को मथां रखियो हुजे उन खणी वञण जे लाइ पुलिस वारनि खे असां कंहिंखे बि न ॾिनो आहे। उहो तव्हां पुलिस वारनि खां पुछो न पुलिस जो चवणु आहे त मुख्तियार साहिबु असां महिरबानी कई आहे। न बाबा मां तव्हांखे चवां थो त जेकॾहिं जेको इफेक्ट या माण्हू थी सघे थो उनजे ॻोठ जो हुजे माण्हू उन रखियो हुजे पुलिस वारनि कंहिं बि पुलिस वारे खे असां न ॾिनी आहे। पुलिस वारनि न ॿोध मुतासिरनि खे कुझु बि कोन मिलियो आहे। जेके ॿोध में न आहिनि ॿाहिरियां माण्हुनि खे फंड मिलनि पिया मनपसंदि माण्हुनि खे फंड मिलनि पिया उहे लिस्ट में तव्हां जांच करायो उहे ॿाहिरियां माण्हू आहिनि खंड वारा न आहिनि उन्हनि जा नाला लिस्टनि में न आहिनि उन्हनि जा नाला स्टेट में न आहिनि उहे ॿाहिरियां माण्हू हलनि पिया असांजा जा नाला आहिनि खंड में बि असांजा कार्ड हथ में आहिनि असांखे कुझु ई कोन मिलियो। असांजो पंहिंजो आहे ठीकु आहे। कोट मुरीददारी जो रहवासी आहियां। सुबुह खां वठी मुंहिंजा हारी ग़रीब जेके बि पाड़ेसिरी आहिनि दे दल जा सुबुह खां वठी दर पदर आहिनि। हिते माण्हू जेके आहिनि पंहिंजे मनपसंदि मुख्तियारकार घुराए उन्हनि खे सामान ॾिए पियो। ऐं जे हितां सुबुह खां वठी उहो ॾियारियूं छॾे बेरोज़गार थियो वेठा आहिनि उन्हनि खे का बि शइ न मिली आहे। उहे माण्हू असीं ॾिसूं पिया जेके हिते असां ॾिठा ई न आहिनि असांजे UC जा न आहिनि उन्हनि खे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे सामान पियो विराए। ऐं असांजा हारी ग़रीब उहे वीचारा बेरोज़गार लॻा वेठा आहिनि जिन जा घर ॾही विया आहिनि जिन जे घरनि में अञा ताईं पाणी बीठो आहे। जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे कुझु बि न मिलियो आहे। साईं पहिरीं ॻोठ घारे में असांजो आहे ऐं मुंहिंजा हारी आहिनि जेके सुबुह खां वठी असां ॿिहारे बीठा अञा ताईं आसिरे में हींअर थो थिए हीअं वरी हाणे ॾसी पिया त तव्हांजा लिस्टुनि में नाला न आहिनि। उहे लिस्टूं असां पाण
ख़बर ना आहे त कंहिंजा नाला न अथनि पंहिंजा माण्हू आहिनि जिन खे असीं सुञाणी पिया मनपसंद माण्हू आहिनि असां हिकु दफ़ो तपेदार खे नाला लिखींदा आहिनि ॿियो दफ़ा DC साहिब खे पाण नालो जा मुख़्तियारकार खे टियों दफ़ो मां लिस्ट ठाहे ॾिनी आहे जंहिंजो को बि तदारक न आहे सभु मुंहिंजा मुतासिर माण्हू बीठा आहिनि कार्ड खयो घुमनि पिया ऐं कुझु बि कोन मिलियो आहे महिरबानी किनाल खे खंड पियो 15-20 ॾींहं थी विया आहिनि असां अचूं था असांखे कुझु बि कोन थो मिले असां काफ़ी चकर उसन ते सड़ी मोटी था वञूं पहिरें उघाड़े उन जे करे असांखे चवनि था तव्हांजी लिस्ट गुम आहे तव्हांजा कार्ड न आहिनि ऐं असां कार्ड हर शइ लिखाई आहे तॾहिं बि असांखे कुझु न मिलियो असांजो इंसाफ़ कयो वञे ब्रांच खे खंड लॻो आहे तेॾी महिल असां हींअर मिसकिन ग़रीब मज़ूर आहियूं हारी आहियूं हिननि जे पाड़े में वेठा आहियूं अॼु ताईं असांखे का बि अहिड़ी ॻाल्हि का सामान कुझु ई कोन मिलियो आहे असां ग़रीब हिते था अचूं त बाबा तव्हांजो लिस्ट कान्हे का लिखियलु कान्हे मथां कान्हे का असां पहिरें उघाड़े वापसि वञी ॻोठु मोटी था अचूं वरी असांखे ॿुधाइनि था त तव्हांजो फंड आयो आहे अॼु ताईं असांखे न टैंक का बि ॻाल्हि कुझु ई कोन मिलियो आहे हींअर ताईं न कारोबार आहे न मज़ूरी आहे असां हुन खां बचड़नि खे ॾियूं हींअर बसि बि बेज़ार थियासीं पर असांजो का बि ॻाल्हि लिस्ट में का बि कान आयो बिल्कुलु असां सुबुह सवेर आयासीं का शइ कोन मिलियो आहे असांखे अलाए कहिड़ी इंसाफ़ अलाए केरु थो खाए या ख़बर न आहे असां ग़रीबनि जो हक़ छा लाइ न आहे असां मिसकिन कहिड़ी ॾोह कई आहे कहिड़ी ग़लती कई आहे असां ग़रीबनि खे छो नथा ॾियनि असांजो हक़ कनि असांजो नाइंसाफ़ी कनि जीअं त तव्हां मनड़ो भरिसां घारे जे मुतासिरीन जा व्यूज़ ॿुधा उन्हनि चयो त असांखे मुख़्तियारकार साहिबु कुझु न ॾिनो आहे मरुगो मनपसंद माण्हुनि खे पियो ॾिए असांजा लिस्टुनि में नाला न आहिनि घारे जिते जिते घारो पियो उनजे मुंड में ई असांजा ॻोठ आहिनि असांजो को तदारक न थियो आहे मुख़्तियारकार जो चवणु हुयो त माण्हुनि खे असां फंड पंहिंजो राशन ॾिनो आहे कैमरामैन अमजद अली भाटी सां गॾु गुलाम अहमद भाटी KTN न्यूज़ मनड़ो।